अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। साईं अवांजो नालो? सही नालो मुझो लधो। लधो। जी जी। पाण केर साईं? असां पाण मला युवा। मला। जी। हे ॻोठ कहिड़ो आ? ही ॻोठ कादर बख्श मीरबर। कादर बख्श मीरबर जो। जी जी जी। ऐं ही डिस्ट्रिक्ट कहिड़े में, तालुको कहिड़ो थींदो? तालुको साकरो थींदो मुंहिंजा बाबा। ऐं डिस्ट्रिक्ट? डिस्ट्रिक्ट पंहिंजो ज़िलो। हा। ज़िलो ठठो। ठठो। अच्छा, ही केतिरो ॻोठ पुराणो थींदो? साईं ही ॻोठ घटि में घटि पुराणो न थींदो त ही 40-50-60 साल पुराणो ॻोठ आहे क़दीम कंहिं वक़्त जो। 40-50 साल त तव्हांजी उमिरि थी जी वेंदी, तव्हांजा वालिदैन ॿिए ते रही विया आहिनि, बिल्कुलु। माना तव्हांखे ख़बर ई न आहे 2-3 साल। हा हा, सदियूं सदियूं। अच्छा, पुराणो साईं, पैदाइश हिते जी। हा, हिते वॾनि जी पैदाइश हिते जी। ठीकु। हिजरत करे आया आहियूं, इहा बि कोन्हे। माना तव्हां धरती धणी आहियो। जी 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 जी। ईअं न? जी। अच्छा, एतिरो वक़्तु अवां हिन ॻोठ में रहंदे जी। ऐं पाकिस्तान खां पहिरियों पुराणो ॻोठ, जी। उन जा रहवासी अवां मालिक मूंखे ॿुधाए त हिन वक़्तु अव्हांखे को सुख? साईं अञा फ़िलहाल के हल्का फुल्का मसलन कुझु थोरा नंढा नंढा कम से थियनि था। उन खां पोइ ॿिया वॾा कम एॾा सुठा सुधारा। अच्छा, या स्कूल या मिसाल तौर स्कूल आहे? स्कूल आहे, पर उन में कमु घटि आहे। उस्तादनि जी कोताही आहे या मथां कुझु आहे, पर इहे कॾहिं घटि आहे। गुड। तालीम घटि आहे। गुड। सही। अच्छा, अव्हांजी आबादी घणी थींदी? आबादी असांजी लॻभॻि 600-700 खां मथे आहे। अच्छा, वोट घणो थींदो? वोट असांजा थींदा आहिनि, कास्ट जेके थींदा आहिनि, हे 2-3 साल थींदा इलेक्शन में, इन में 700, 600, 700, 600, कॾहिं 650। 700-800 वोट थिए थो पियो। कास्ट थिए थो असांजो। ऐं तव्हां वटि ॿार घणा थींदा? ॿारनि जो तादाद त कोन्हे मूं वटि लिखियलु। हा। बहरहाल आउं सम्झां थो त काफ़ी ॿार आहिनि, काफ़ी। हाणे एतिरे माण्हुनि जे ॻोठ घरनि जे अंदाज़े में हा, तव्हां पाण करे सघो था त बचनि जी तादाद अञा मथां ज़्यादा हुजे। 200-300 खां। हाणे चओ था त स्कूल बंदि आहे। स्कूल बंदि आहे। उन्हनि जी तइलीम कोन्हे, दबाव आहे। नियाणियुनि जो स्कूल बि कोन्हे। अस्पताल आहे? न कोन्हे बाबा। अस्पताल कोन्हे। शहर खां तव्हांजो ॻोठ घणा किलोमीटर परे आहे? 2.5-3 किलोमीटर परे। उहो त रोड हाईवे ते न। शहर खां बि शहर त तव्हांखे या त पवे घारो या ठठो पवे। जी जी, उहो त इलाही आहे। माना तव्हांखे 50-60 किलोमीटर परे थी वियो। जी जी। ठीकु। हाणे अचानक जे बीमारी बड़ी थिए या को मसइलो थिए त पोइ छा था सम्झो त कीअं उनखे मुंहुं ॾींदा? बाबा हिनखे पोइ कीअं मुंहुं, मजबूरी आहे बसि। पोइ का गाॾी हथु पए थी त ठीकु आहे, या न त पोइ बि कहिड़ी बि हालत में मर्ज़ी खे पहुचाइणो पए थो। वॾी तकलीफ़ आहे ऐं तमामु पोइ उन टाइम ते जेको वॾो इहो बि जेको वसंदी वारो पहुचाए वेंदो, पर जंहिं वटि कुझु न हुजे त पोइ उहो छा करे? पोइ हाणे अलाही अला पोइ माना माण्हू मरी वञे त भली मरी वञे। हाणे अलाए पोइ बेवस आहे, उहो छा करे? पहुचंदा आहे। यानी तव्हां वटि न अस्पताल आहे, जी, न एम्बुलेंस जी का सहूलियत आहे? बिजली आहे? न बिजली कान्हे। गैस आहे? न, कुझु बि कोन्हे। ऐं अव्हांजे भर में मां ॾिसां थो वॾा वॾा फार्म आहिनि, हर माना ॾाढे पहुच वारा माण्हू आहिनि जेको 1,00,000-2 लख या 50-50 हज़ार लॻायो, पंहिंजो लाइट हणायो वेठा आहिनि। बहरहाल असांजे ॻोठ में लाइट कोन्हे, कुझु कोन्हे। अच्छा, उन खां पोइ याने नियाणियुनि जो स्कूल बि कोन्हे। को रांदि जो सिलसिलो, को रांदि रूंद ॿार कनि, उहो बि कुझु कोन्हे। त पोइ छा था सम्झो त कीअं मसइलनि खे कीअं अॻिते खणो? भई अॻिते कुझु वस वारनि खे चयो बि आहिनि, चवंदा रहंदा आहियूं, पर अञा ताईं को वस वारनि मसइलनि वस वारो कहिड़ो? यानी जहिड़ो असांजा मिसाल तौर इलेक्शन में अचनि था, MP आहिनि या मेंबर आहिनि, या मिसाल तौर को अचे थो, उन्हनि खे चऊं पिया, पर अञा को अहिड़ा मसइला ख़ासि वॾा जेके हल कोन थिया आहिनि, पहुचनि ई कोन था। हा कनि था। अव्हां जी का बिरादरी जी का तंज़ीम मलाहनि जी? बिरादरी जी असांजी तंज़ीम आहे आदम मला। अच्छा, भला उन कुझु कयो आहे? उहो वीचारो पियो करे, पर हाणे मूंखे ॿुधाए असांजो वॾो इलाइक़ो आहे। हाणे अकेलो माण्हू आहे, हुन सां को साकार करे थो। जी
जी जे न त पोइ अञा वीचारो कोशिशि करे पियो आयो हींअर आहे मगर मसइलो हिन वक़्तु अञा ताईं ताईं हिकिड़ो को बि ख़ासि हल कोन थियो आहे बाक़ी उहो वीचारो इन ते तंज़ीम ते असांजे मलान जे जी। वीरबारनि ते उहो कमु करे पियो हाँ, जी 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 सही ॾाढो सुठो आहे अव्हां सां मिली करे ॾाढी ख़ुशी थी अच्छा ॿियो अव्हां जे कल्चर में ख़ैर उहो त कंहिं ॿिए दफ़े असां तव्हांजे विज़िट कंदासीं ॻोठ हुन में ॾिसी वठंदासीं जी 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 सो हूअं किरतो अव्हांजो छा मच्छीअ जो कमु असांजी मज़दूरी आहे मच्छी बि असां मारींदा आहियूं बहरहाल जी साईं अव्हांजो नालो मुंहिंजो गुलखान नालो आहे गुल खान पाण जोखियो अव्हां त हिन ॻोठ में न रहो न अच्छा अच्छा मां फ़िलहाल साईं सां कचहरी के महिरबानी ओके हा हा त पोइ रोड बि कोन्हे रोड त कुझु न आहे कुझु न आहे बसि का सहूलियत ई कान्हे ख़ासि सहूलियत न आहे बसि मजबूरी आहे हमें पोइ गुज़ारो ज़िंदगी पिया गुज़ारियूं जी साईं अव्हां असीं मलाई आहियूं अव्हां कुझु ॿुधायो को मसइला बसि मसला आहे त हुन ॿुधाया साॻा ई मसइला आहिनि साॻी रोड न आहे बिजली न आहे कुझु न आहे अच्छा पढ़ाई जा ॿारनि जा मसइला ॿियो छा इहे जेके भला हिन इलेक्शन में कम से कम उन्हनि खे चवंदव त सही न त हे त असांजा मसइला हल कयो बाबा उहे कसम खणी भॼो वञनि बाक़ी चई छा कंदासीं अच्छा माना आसरो ई कोन्हे आसरो ई कोन्हे अलाह ते आसरो आहे अलाह ते अलाह वॾो आहे हा बिल्कुलु सही महिरबानी अदा शाबाश हुजे अव्हांखे अव्हां तावन कयो तव्हां ताईं त न आणिया न न मतां लहराए साईं हाणे छा असांखे ख़्यालु करणु पवंदो न असां जेको न सो इहे शयुनि जा जी जी तमामु ख़्वाहिशमंद आहियूं हा पर हाणे छा करियूं हालातूं तव्हांखे सरकारी नौकिरी का बि कान्हे अच्छा यतीम लॻा पिया भला हाणे इन लाइ छा था सम्झो कंहिंखे दांह ॾियणु खपे न पर जेकॾहिं अञा ॿुधो आहे त सुप्रीम कोर्ट जो जेको जज जेको हाणे मुहतसिबे आला आहे जी जी असां उनखे जेकॾहिं रिक्वेस्ट कयूं त बाबा कुझु असां ते बि नज़र जंहिं नवाज़ शरीफ़ खे या इन्हनि सभिनी खे चङे नमूने सां सिधो रखियो आहे जी जी असां जेकॾहिं उनखे रिक्वेस्ट कयूं त बाबा थोरो मलान ते त नज़र विझो हिते असां तबाह थी विया आहियूं साईं हाणे ओस जे को अहिड़ी तंज़ीम अचे या जीअं मिसाल तौर को इदारो अची वञे जेका असांजी दांह उते पुॼाए त असां बिल्कुलु बसि तव्हांजो जॾहिं रिकॉर्ड थो थिए त हे सॼो हले वेंदो सॼी जहान खे ख़बर त पवंदी असां बिल्कुलु उन्हनि सां जेको सो अर्ज़ु कंदासीं आला खे असांजी गुज़ारिश आहे त कंदासीं असांजा ॿारड़ा जेके समय ॿारड़ा जंहिंमें नियाणियूं आहिनि पुट आहिनि असांजा रुली बि आहिनि बिल्कुलु उन्हनि जो फ्यूचर मुस्तक़बिल तबाह हुआ ख़ुदा असां ते असांजी मदद फरमाई वञे वॾी महिरबानी सर थैंक यू